सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस अहमद अली शेख जो अवामी आवाज़ में सिजावल की 12 ॼणनि जी नीगरी जे बुखार सबब नज़र विञाइण ऐं संदसि वारसनि पारां मदद की अपील वारी ख़बर जो नोटिस वठंदे संदसि फौरी इलाज कराइण जो हुकुम ॾिनो आहे। चीफ जस्टिस अहमद अली शेख डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज खां इन ॾिसे में 2 ॾींहंनि अंदरि रिपोर्ट पिणु घुरी वरिती आहे। पीरवसन परसां ॻोठ आदम खान ख़ासकली जी रहवासी असिस्टेंट इंजीनियर ममताज ख़ासकली पाण ते लॻायल इल्ज़ाम जी तब्दील कंदे चयो आहे त ज़मीन जे खाते जे हवाले सां मुतसिल लॻायल इल्ज़ाम कूड़ा आहिनि। पीरवसन प्रेस क्लब ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे संदसि चवणो हो त मोहम्मद अवैस, नबी बख्श, गुलामुल्लाह, मुसम्मात हुसैन बानो ॿियनि संदसि ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कई आहे जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करे थो। संदसि चवणो त उन्हनि जी ज़मीन जंहिंजो खातो पिणु संदसि वालिद जे नाले उन्हनि जी ज़मीन खे बुनियादु बणाए उन ख़िलाफ़ प्रोपेगेंडा कई पई वञे। हुन चयो त हू पढ़ियल लिखियल ऑफिसर आहे कंहिंजो हक़ खाइण जो सोचे बि नथो सघे। खोड़ा में हुकूमत ते अमल न थी सघियो। शहरन पारां सिंध हुकूमत जा समूरा हुकुम हवा में उॾाया विया। शहर में होटलूं ऐं दुकान सरेआम खोलियल रखिया विया, जंहिं सबबु कोरोना वायरस फैलजण जो ख़दशो वधी वियो। शहरी परेशानी जो शिकार थी विया। मुख़्तियारकार गंबट सलाहुद्दीन घुमर फॉर्मेलिटी पूरी करण लाइ खोड़ा शहर पहुची पाबंदी बावजूद सरेआम हलंदड़ होटल मालिकनि खे छंड पटे होटल बंदि कराइण जी हिदायत कई। शहर जा कुझु होटल बंदि कराया। मुख़्तियारकार जे वापसि वञण शर्ती होटल मालिकनि ॿीहर पंहिंजा होटल खोले छॾिया। कलोई जे सहाफ़ी मदरदरी कलोई जा गुर्दा फेल थियण सबबु 4 महीननि खां सिविल अस्पताल जे इदारे SIUT में दाख़िल हुअण खां पोइ खेसि कराची जे ॿी अस्पताल डाओ में दाख़िल कयो आहे, जिते संदसि तबियत में को सुधारो न आयो आहे। डॉक्टरनि पारां संदसि इलाज जो ख़र्च 20 लख ताईं ॿुधायो वियो आहे। बीमार ग़रीब हुजण सबबु संदसि वारिस परेशान आहिनि। सहाफ़ी बिरादरी में बेचैनी पखिड़ियल आहे। वारसनि ऐं सहाफ़ियुनि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां मुतालबो कयो आहे त सहाफ़ी जो सरकारी ख़र्च ते इलाज करायो वञे। सिंध सरकार पारां कोरोना खां बचाव लाइ हिफ़ाज़ती इंतज़ामनि तौरु पंहिंजा कारोबार बंदि रखण वारे ऐलान खां पोइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में कारोबार बंदि रखियो वियो। झोल में पुलिस पारां संजोरो मुख़्तियारकार इमदाद हुसैन सियाल जी अॻवानी में झोल शहर में हलंदड़ होटलूं, फूड स्टॉल ऐं गैर ज़रूरी दुकान बंदि कराया विया। डिग्री जे इंतिज़ामिया पारां गुज़िरियल ॾींहं दुकानदारनि सां मीटिंग करे खेनि 15 ॾींहं ताईं दुकान बंदि रखण जी अपील कई हुई, जंहिंखां पोइ शहर जा मुख्य कारोबारी मर्कज़ मोहम्मदी चौक, शाही बाज़ार, होटल ऐं खाधे पीते जा मर्कज़ बंदि कया विया। तलहार में असिस्टेंट कमिश्नर दादन खान लाशारी जी ख़ासि हिदायतुनि ते होटलनि में माण्हुनि जी दाख़िला ऐं रश बाबति सख़्त हिदायतूं ॾिनियूं वयूं ऐं उन्हनि ते अमल करायो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk